सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या जो या रसूल अल्लाह। पढ़ो अब सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ो ला बिरादराने इस्लाम वाजिबुल एहतराम वाबू बजा परवानो दस्तगीर जा दीवानो अवा सभिन सजदन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त मूं आजिज़ बेकार अवा जमायत सबूरी जे आॾो साफ़ कयो। अल्लाह ताला जे कलाम इलाही मां हिकिड़ी सूरत जो पाण जो शरफ़ हासिल मां कयो आहे। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढा आमीन चओ। अञा दिलि खोले आमीन चओ। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मिठड़े मान वारे अखियुनि जे ठार खान मोहम्मद लिगारी फ़कीर साईं जो वॾी महिरबानियूं ऐं मोहम्मद हसन लिगारी साईं ऐं खान मोहम्मद फ़कीर जा सभु भाइर ऐं सॼो ॻोठ जंहिं बि हिन महबूब जे बचन जे ज़िक्र जी महफ़िल में यारी शरीफ में रुपयो रुपयो दाणो दाणो ख़र्च कयो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। आमीन चओ। आमीन। भाई हथ मत गजो भे दादा जो भे यारी बारी जन्नतों जी कईया कदे थोड़ो आवाज वध कर रखे थोड़ो सेट करे यारी बारी जन्नतों जी कईया रिज़्क़ में बरकत तंजे पईया परह पंजूणा हेल ॾहूणा आईंदी छो न थींदा अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं। मिठा साईं खाली झोला खड़ी आया आहियूं जॾहिं उथंदासीं त इंशाअल्लाह ताला ये खाली झोलियूं जेके न रहमत सां भरे रहूं। अगलो महीनो जेको हो मुझे मदीने वाले साईं जे मिलाद शरीफ जो महीनो हो ऐं हे महीनो जेको आहे तव्हां असांजे मुर्शिद मुअर्रबी पीर जे पीर सोने दिल पर दस्तगीर सरकार जे वॾी यारी शरीफ जो महीनो आहे। वॾी यारी शरीफ इन जे करे चयो वेंदो आहे त इन 11 तारीख़ ते तव्हां असांजे मुर्शिद दस्तगीर जो ज़ाहिरी विसाल मुबारक थियो आहे। हाजी साहब मोहम्मद अफजल खे अर्ज़ आहे त मथे अचनि वरी महिरबानी। ॾाढा वेज दस्तगीर जो नालो थियो।
तवज्जो आहे ना। या यारी शरीफ मीलाद हुजे या मुर्शिद इमाम हुसैन पाक जो न्याज हुजे या दस्तगीर जी यारी हुजे, यो सब ईसाले सवाब आहे। मीलाद सवाब मालकन जे दरबार में महबूब जे दरबार में पेश आहे। जेकॾहिं न्याज़ त इमाम हुसैन पाक जे दरबार में सवाब आहे, यारी आहे त दस्तगीर जे दरबार में सवाब आहे। ये भागन वारन के नसीब थींदा आहिनि। ओ महबूब जा परवानो तो असां भाग वारा आहियूं जो अल्लाह ताला तमां असांखे इहा गुलामी नसीब फरमाई आहे। प्यारा दोस्तों, आशिक़ तॾहिं फरमाए त यारी ॿारी जन्नतुनि जी कई आहे, रिज़्क़ में बरकत तन जे पई आहे। आवाज़ थोरो सेटिंग करे था वञे। यारी ॿारी जन्नतुनि जी कई आहे, रिज़्क़ में बरकत तन जे पई आहे। पर पजूना हेल दहुणा, पर पजूना हेल दहुणा, आईंदी छो न थींदा अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहीं। थकजी पिया दादा त भेज दस्तगीर जो नालो कुर्बान वञा पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे मक़ाम तां। मुझे पीरन जे पीर दस्तगीर जो अबो जेको हो हज़रत सैयदना मोहम्मद सालिह जंगी दोस्त हसनी औलाद मां हा अॼु की सदन जी ज़ोजा मुबारक आई। वो हज़रत सैयदना अब्दुल्ला सोमई जी न्याणी ही जेकी हुसैनी औलाद मां ही। जॾहिं हसनी हुसैनी खून मिलियो त अल्लाह ताला उन्हनि खे बचड़ो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर अता फरमायो। ऐं ॿई पाक दामन हज़रत सैयदना मूसा जंगी दोस्त, वो भी बेमिसाल अल्लाह जो सालिह बानो हो। ऐं अम्मा जी जद साण उहा भी सालिह बानड़ी ही। तो अल्लाह ताला कामिलन खे कामिल बचा अता फरमाईंदो आहे। दादा हड़ करे सुभान अल्लाह सुभान गिरो हथन के मथे करे भेज दस्तगीर जो नालो थकेलन वारो नारो लहणो आशकर वारो तो आवाज करे भेज दस्तगीर। या बोला जो को दिल वारो नारो बुधाए वके जल्दी मदीने की हाज़िरी चोजता रमा बेड़ो तरियो मोजा मिठा सखी तुझे सखा
मगर मौला हुयो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे चोगा मदर दरिया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे बोला जो को गद पढ़ाए महफिल में बेड़ो पार करे छजा सुकल थोड़ा भी सुञाणी चवे अबू जहल अंधो थियो काठ पियो कलमा पढ़े अबू जहल अंधो थियो दिल पर दामन तुझी हुए अथड़ा महे सरजा अल्लाह ताला महे सरजे मज़ार जे मथा करोड़ा रहमतों फरमाए जो आशिक लफ्ज़ थिया दिल पर दामन तुझी हुए अथड़ा जमायत मक़बूल थियो खोटो खरो मुंहिंजा तुंहिंजे करे हिकिड़ो दफ़ो त गॾु पढ़ायो तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा मुस्तफा जे मकाम ता मुंजा दिल पर नबी
जने मक्के का हिजरत करे मदीने में तशरीफ फरमा था। मदीने वारन जा भाग खुली पिया जो यतीम जो यार मदीने में रहन दिलायो। मदीने जे शहर में पेरियों त यसरब सरगो पर पेरियों जे अचण सां मदीनतुल मुनव्वरा बनी वियो। मुझे दिल पर नबी जी आमद थी ओ मदीने जे पस गिरदाई में गाल पखड़ जी वही त मदीने वारो ताजदार आयो नबियन जो इमाम आयो। हिकड़ो यहूद जो वडो आलिम यहूद जो वडो आलिम उनके भी खबर पई उन जो पर मां भी इन मुस्तफा जो दीदार करे जाऊं आयो। जड़े मदीने जे शहर में बातों मुझे दिल पर नबी जे सामो आयो दीदार कई पोए ते पी रहो मुझे दिल पर नबी न्यारे गायब दान नबी दा मुझे दिल पर नबी ने हारे फरमाया ओ अब्दुल्ला बिन सलाम तोखे अल्लाह जी जात जो कसम दई तो पूछा जो फ्री तो फरमाया अल्लाह जी जात जो कसम दई तो पूछा कया छा दवा तोरे चिराब में मां मुस्तफा जो जिक्र कोन पढ़वा सुभान अल्लाह। हाँ दिल पर नबी वाके आवां जो जिक्र पढ़वा पुपा फरमायो छोटो देर कहे वारो कर्मा मुस्तफा दे कलमो पढ़ंद जन्नत जी टिकट अता फरमाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूबन फरमायो कलमो पढ़ंद जन्नत जी टिकट दिया वो अब्दुल्ला बिन सलाम सदे ओ दिल पर नबी ओ मुके पांजे रब जो नसब बुधा दबो मां कलमो पढ़ा इते मुझो दिल पर नबी खामोश थियो। इते अल्लाह ताला वही नाज़िल फरमाई अल्लाह ताला जिब्रील के मोकलियो या उते सूरत पर नाज़िल कर फरमाई रब फरमाया महबूब चओ कुल हुवल्लाहु अहद सुभान अल्लाह अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुन अल्लाह को आए जो को बेन्याला न उन मां को पैदा थियो न उहो के मां पैदा थियो आहे। रब करीम जो हाने पिरी नसब तो ॿुधाए वो हिका बेन्याला उहो न के मां जायो आ न उन मां को जायो आ उहो बेमिसाल न उन जेको मक्का न को सानिया। मुझे दिल पर नबी फरमायो वो अब्दुल्ला बिन सलाम यहूद जो वडो आलिम करीम जे कदमन ते किरियो पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह तवा भी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला दिल पर नबिया कदमन ते करी छा थो चवे ते आशिक कलम खयो सुभान अल्लाह तो मां अर्ज़ कया।